अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलत जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमल कला में सब्सक्राइब कंदा दोस्तों। सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा दोस्तों। आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हां ॾिसंदो त हाणे रेस मंसूर जेको आहे हाशिम वारनि खे पढ़ाईंदो ऐं उन्हनि खे रियासत शाहनवाज़ जे ख़िलाफ़ कंदो ऐं पोइ इन्हनि खे वठी वञी कोर्ट में पेश कंदो ऐं पोइ ही कोर्ट में बयान ॾींदा ऐं पोइ रियासत शाहनवाज़ खे पुलिस ॿधे खणी ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रियासत शाहनवाज़ जेको आहे घणो परेशान हूंदो। उहो इहा सोचींदो त आख़िरकार हाशिम वारा किथे गुम थी विया। मुंहिंजे अंदाज़े सां उन्हनि खे रेस मंसूर खणी वियो, छो जो हुननि खे हाणे मुंहिंजे ख़िलाफ़ कंदो उनजे करे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर जेको आहे पुलिस सां ॻाल्हाईंदो, पुलिस खे चवंदो त तूं हाणे तमामु जल्द रियासत शाहनवाज़ मथां केस दाख़िल कराए छॾ, छो जो ईअं न थिए वरी रियासत शाहनवाज़ जा माण्हू फिरी वञनि। उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं NC दाख़िल कराए छॾ। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ककर जेको आहे रियाज़न खे चवंदो त मूंखे ईअं नथो लॻे जो रेस मंसूर रियासत शाहनवाज़ खे फासाईंदो। ककर चवंदो त रेस मंसूर वॾो माण्हू आहे, तूं इहा सम्झ त हाणे तमामु जल्द रियासत शाहनवाज़ खे फासाइण वारो आहे, जो हाशिम खे हाणे रियासत शाहनवाज़ जे ख़िलाफ़ करे ऐं पोइ रियासत शाहनवाज़ जे मथां केस दाख़िल कराए छॾींदो। छो जो रेस मंसूर मामूली माण्हू न आहे, तूं उनखे मामूली माण्हू न सम्झ। हू रियासत शाहनवाज़ जे लाइ कुझु बि करे सघे थो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त अली ख़ान जेको आहे घणो बर्दाश्त न कंदो। अली ख़ान जेको आहे हाणे मुराद खे चवंदो त मां हाणे इन रियासत शाहनवाज़ खे ज़िंदा न छॾींदुसि, छो जो मूंखे हाणे पीरियल आज़ादु करणो आहे। मुराद चवंदो त तूं हाली 2-3 ॾींहं सब्र कर, ॾिसूं त रेस मंसूर छा पियो चवे, जो असांखे हाणे उन जे चवण ते हलणो आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।